नाज़रीन, आज़ाद कश्मीर जे सुप्रीम कोर्ट अॻूणे वज़ीर-ए-आज़म सरदार तनवीर एलियास जे नाअहली ख़िलाफ़ अपील ख़ारिज करे छॾी आहे। आज़ाद कश्मीर जे चीफ जस्टिस राजा सईद अकरम खान पारां तनवीर एलियास जे वकीलनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। सरदार तनवीर एलियास जे लीगल टीम अॻूणे वज़ीर-ए-आज़म जी नाअहली ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में पिटीशन दाख़िल कराई। सुप्रीम कोर्ट जे रजिस्टर पिटीशन में सरदार तनवीर एलियास जे लाइ वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर जो लफ़्ज़ इस्तेमालु करण ते एतिराज़ भराया। चीफ जस्टिस राजा सईद अकरम वकीलनि खे मुख़ातिब थींदे चयो त तव्हां अॻूणे वज़ीर-ए-आज़म खे हाणोको वज़ीर-ए-आज़म छो लिखियो? तॾहिं रजिस्ट्रार चए थो त संदसि ॻाल्हि छो न मञी वई? सरदार तनवीर एलियास जे वकील चयो त उन लफ़्ज़ खे अॻूणो वज़ीर-ए-आज़म ई तसवुरु कयो वञे। चीफ जस्टिस राजा सईद चयो त असां उन लफ़्ज़ खे अॻूणो की पढ़ूं? ही सुप्रीम कोर्ट आहे, का मज़ाक़ न आहे। चीफ जस्टिस राजा सईद जो चवणु हो त जेसिताईं सुप्रीम कोर्ट पारां एक्शन नथो थिए तेसिताईं हाई कोर्ट जो नाअहली वारो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। तनवीर एलियास अॻूणो वज़ीर-ए-आज़म ई सम्झो वेंदो। नए अपील ॿीहर जमा करायो, ॾिसंदासीं इन खे कॾहिं क़बूल करणो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।